अहियार, अड़ोहर या अणयार। अहियार घणो करे घोट जो सालो थींदो आहे या ज़ाल जो ॿियो को वेझो अज़ीज़ हूंदो आहे। अहियार बि घोट वांगुरु तेल फुलियल कंदो आहे, नवां कपिड़ा पाईंदो आहे ऐं घोट वांगुरु मेहंदी बि लाहींदो आहे। पर जे अगरि परिणियल न आहे त मोड़ बि ॿधंदो आहे। अहियार घोट जी सार संभाल ऐं सामान जी नज़रदारीअ जो कमु कंदो आहे। उनखां सवाइ साणस घोट जा अज़ीज़ दोस्त मज़े जे ख़ातिर मस्करियूं ऐं चर्चा बि कंदा आहिनि। अहियार सॼी राति घोट जी हिफ़ाज़त जे लाइ घोट सां गॾु जाॻंदो आहे। अहियार जे बारे में सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मुख़्तलिफ़ रस्म रिवाज आहिनि। घोट खे मेहंदी लाइण खां वठी लाउन जी रस्म पूरी थियण ताईं अकेलो कोन छॾियो वेंदो आहे, छो त आम तौर ते इहो वहम कयो वेंदो आहे त अगरि घोट खे अकेलो छॾियो वियो त घोट जे मथां का न का मुसीबत किरी पवंदी। उन करे घोट खे हिकिड़ो साथी ॾिनो वेंदो आहे जंहिंखे अहियार चयो वेंदो आहे। अहियार घोट जो भेणियो बि कंदा आहिनि। अहियार खे सॼी राति जागी पहिरो ॾियणो पवंदो आहे। ॼाञी खेसि हर वक़्तु चर्चा करे चिड़ाईंदा आहिनि ऐं चोॾड़ियूं बि हणंदा आहिनि त जीअं हू हर वक़्तु सुजाॻ रहे ऐं निंड न करे। खेसि उन वक़्तु हथ में तलवार, काती या को खंजर ॾिनो वेंदो आहे ऐं पछाड़ीअ में खेसि उजूरे तौरु हिकिड़ी अजरक बि ॾिनी वेंदी आहे। थरपारकर जे समाट क़बीलनि में अहियार खे अड़ोहर या अणयार बि चयो वेंदो आहे। अड़ोहर खे घोट सां गॾु इज़त वारी जाइ ते विहारियो वेंदो आहे, पर उन सां भोग चर्चो ज़रूरु कयो वेंदो आहे। शादीअ में जेकॾहिं अहियार सां चर्चो भोग न थींदो त चवंदा आहिनि कुझु बि कोन थियो। दोस्त हुजनि यार हुजनि, सभई उन वक़्तु अहियार सां दिलि खोले खिल भोग ऐं चर्चो कंदा आहिनि। को संदसि जुती खणी वेंदो आहे या को संदसि कपिड़ो हेठां विछायल हंध सां सिबी छॾींदो आहे, या को माण्हू कोट जे खीसे में बेतर विझी छॾींदो आहे या नेॾर कुआ झले आणे खीसे में बि विझी छॾींदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं बि अनेक हरकतूं अहियार सां कयूं वेंदियूं आहिनि। इन सां इहा मस्करी ऐं भोग चर्चो घोट जे निकाह पवण ताईं हूंदो आहे ऐं निकाह खां पोइ अहियार आज़ादु हूंदो आहे। थरपारकर जे मेंगवाड़नि में हिकु या ॿ संबती घोट जा अहियार थी रहंदा आहिनि। अहियार सारो वक़्तु घोट सां गॾु रही हिफ़ाज़त करे ऐं घोट खे ॾंदड़ पाणी आणे ॾींदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु घोट जी ॿी टहल टकोर बि कंदा आहिनि। अहियारनि जे बारे में सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ रस्म रिवाज जेके क़दीम ज़माने खां हलंदा अचनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि ऐं इहा ई सिंध जी सोह आहे।